छा तव्हांखे ख़बर आहे त अॼु शिकारपुर जा 90% शागिर्द ऐं शागिर्दियाणी गुरबत ऐं महांगाईअ सबब जामशोरो नवाबशाह कराची ऐं खेरपुर जी यूनिवर्सिटियुनि ताईं नथा पहुची सघनि। छा तव्हां चाहियो था त शिकारपुर जे हज़ारनि शागिर्दनि खे पंहिंजे शहर शिकारपुर में आला तालीम मिले? छा तव्हां चाहियो था त शिकारपुर जे शहर में यूनिवर्सिटी क़ाइम थिए? आला तालीम यूनिवर्सिटी बुनियादी हक़ आहे। आला तालीम यूनिवर्सिटी पहुच खां परे आहे। आला तालीम यूनिवर्सिटी हिकु ख्वाब आहे। अचो त शिकारपुर में यूनिवर्सिटी जे ख्वाब खे ताबीर में तब्दील कयूं। तव्हां शागिर्द, उस्ताद, दुकानदार, डॉक्टर, वकील या वालिदैन आहियो। छा तव्हां कोन था चाहियो त तव्हांजी औलाद तालीम जे ज़ेवर सां संवारजे? जी हा, त पोइ अचो यूथ एक्शन फोरम जो साथ ॾियूं ऐं 2 जनवरी 2011 ते 12 बजे मंझंदि रुस्तम चौक पुरअमन अवामी रैली यूनिवर्सिटी मार्च में शरीक थी सुजाग शिकारपुर वासी हुजण जो सबूत ॾियूं।